नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सेनेटर इजलास में चेयरमैन सादिक संजरानी खे हटाइण लाइ 18 ते वोटिंग न कराइण जो इम्कान आहे। गुज़िरियल ॾींहुं सेनेट चेयरमैन मुख़ालिफ़ धुर जी रिकवज़ेशन ते 23 जुलाई ते सेनेट जो इजलास घुराइण जो ऐलान कयो वियो। सेनेट सेक्रेटरी जे ज़रिए मौजूदु रिकवज़ेशन इजलास जो ऑर्डर ऑफ डे सूमर ते तयारु कयो वेंदो, पर रिकवज़ेशन इजलास जी एजेंडा में सेनेट चेयरमैन खे हटाइण जे 18 ते वोटिंग शामिल न हूंदी। ज़रिए मौजूदु रिकवज़ेशन इजलास में सेनेट चेयरमैन खे हटाइण ते रिथा ते रुॻो बहस थींदो। ज़रिए मौजूदु सेनेट चेयरमैन डिप्टी चेयरमैन खे हटाइण जी 18 ते वोटिंग सेनेट जे मामूल जे इजलास में थींदी। ज़रिए मौजूदु सेनेट चेयरमैन शेड्यूल इजलास घुराइण लाइ पार्लियामानी मामलनि जी वज़ारत खां पैगाम मोकिले छॾियो। ज़रिए मौजूदु सेनेट जे मामूल वारे इजलास हलंदड़ महीने जे आख़िर में थियण जो इम्कान आहे, जंहिं में चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन खे हटाइण जी 18 ते ॻुझी राह शमाली ज़रिए वोटिंग थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।